मुल्क जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 147 जनम दिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मज़ार क़ाइद ते गार्ड्स जी तब्दीली। पाकिस्तान मिलिट्री काकोल अकेडमी जे जथे गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। सदर आरिफ अलवी बि मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरी, गुलनि जी चादर चाढ़ी। गवर्नर कामरान किशोरी ऐं निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर बि सदर आरिफ अलवी सां गॾु रहिया। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा बि पेश कई वई। सदर आरिफ अलवी चयो आहे त कायदे आज़म क़ौम जो मोहसिन हो। निगरान वॾे वज़ीर वज़ीर आज़म अनवार उल हक काकड़ ऐं सियासी क़यादत पारां कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे जनम दिहाड़े ते भेटा पेश। निगरान वज़ीर आज़म चयो आहे त कायदे आज़म जे असूलनि ते हलंदे मुल्क तरक़ी करे थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी कायदे आज़म जे फ़लसफ़े तहत मुल्क खे फलाही रियासत बनाइण लाइ क़दम खणी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कायदे आज़म खे संदसि जनम दिहाड़े ते भेटा पेश कयूं था। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कायदे आज़म जे नज़रियनि ते हलंदे मुल्क खे तरक़ी वठाईंदासीं। इसराइली फ़ौजी गज़ा में अल मग़ारी कैंप ते बमबारी, वधीक 70 फ़लस्तीनी शहीद। ख़ान यूनिस वारे इलाइक़े ते बि बमबारी में 22 फ़लस्तीनी शहीद थी विया, केतिरा ई ज़ख़्मी। इसराइली फ़ौज जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 20,000 खां वधी वियो। 53,000 खां वधीक मज़लूम फ़लस्तीनी ज़ख़्मी। रावलपिंडी जे दमियाल वारे इलाइक़े में गैस पाइपलाइन खे लॻल बाहि घरनि खे वकोड़े छॾियो। 10 फायर टेंडर्स समेत 6 एमरजेंसी गाॾियूं बाहि विछाइण में रुधल। ॾखण वेझो पाणी जे वारे ते वयल पीउ ऐं पुट जा गोलियूं लॻल लाश हथ। हारी दीदार चनो ऐं गुलज़ार चनो जा गोलियूं लॻल लाश रतू शाख में मिलिया। वारसनि जो चवणु आहे त पीउ ऐं पुट पाणीअ जे वारे ते वयल हुआ। ख़बर नाहे त खेनि कंहिं क़तल कयो आहे। पुलिस जा मढ़ मुंतक़िल करे छॾिया, जांच शुरू कई वई। लाड़काने जी अयूब कॉलोनी में मुबैना तौर औरत क़तल, ख़ालिदा कुरैशी जो मर्द अस्पताल मुंतक़िल। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। खैरपुर वेझो फेज़ वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथ। पुलिस मर्द अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, सुञाणप न थी, जांच जारी। काज़ी अहमद वेझो 3 हफ़्तनि खां गुम नीगर जे वारसनि पारां ॻोल्हा में मदद जी अपील। आशिक़ सोलंकी 3 हफ़्ता अॻु मालपीड़ी ते वियो हो, ॻोल्हा में मदद कई वञे, वारसनि जो मुतालबो। दिरिया रोड रेलवे फाटक ते कराची खां पेशावर वेंदड़ रेलगाॾी मां नौजवान किरी फौत। इतला ते पुलिस पहुची मर्द अस्पताल मुंतक़िल। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में मसीह बिरादरी क्रिसमस जो ॾिणु मल्हाए रही आहे। गिरजा घरनि में इबादतुनि ऐं तक़रीबनि जो सिलसिलो जारी।